खेपरो में खबर ईंदा हालु त खेपरो लग खानी राजण में सूफी शायर हजरत मंठार फ़कीर राजड़ जो 88 सालियानो उर्स मुबारक जूं 2 ॾींहनि वारियूं तकरीबूं शुरू थी वयूं आहिनि। सालियाने उर्स मुबारक जे इफ्तिताह मखदूम अमीन फ़हीम जे फर्जंद मखदूम हबीबुल्लाह ज़मा ऐं मखदूम सईदुल ज़मा जे फर्जंद मखदूम अहमदुल ज़मा ऐं दरगाह मंठार फ़कीर जे गादी नशीन फ़कीर मोहम्मद बख्श ज़ामिन राजड़ दरगाह मंठार फ़कीर ते चादर चाढ़े ऐं मच ॿारे कई। उन मौके ते मखदूम हबीबुल्लाह ज़मा ऐं मखदूम अहमदुल ज़मा पिंडाल में वेही सूफियाना राग रंग जी महफिल पिण ॿुधी। महफिल में उस्ताद शफी फ़कीर बरकत जमाल प्रेम सागर भागचंद लाखानी ऐं ॿियनि सूफियाना कलाम ॻाए महफिल में वेठल माण्हुनि ते वजत तारी करे छॾी। उन मौके ते दरगाह जे गादी नशीन फ़कीर मोहम्मद बख्श ज़ामिन ऐं ॿियनि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त हम सब मिलके आज हज़रत फ़कीर मंठार साईं अलैहि रहमत का 88वां जो उर्स शरीफ 88 जो उर्स शरीफ मना रहे हैं। फ़कीर मंठार साईं अलैहि रहमत का जो विसाल का जो महीना है वो है 10 शवाल इस्लामी जो हिजरी सन के मुताबिक। क्यों तो मेला जो होता है सालाना वो हर बुज़ुर्ग का मेला उसी तारीख पे मनाया जाता है, लेकिन फ़कीर साईं का मेला मुनफरद है। वो हम उस तारीख 10 शवाल को अलग से मनाते हैं। 10 शवाल मेला जो है वो सर्दियों में रखा जाता है कि वो जो बहुत ज़्यादा ज़ायरीन आते हैं और फ़नकार जो आते हैं उन सबको मौका दिया जाता है। इस वजह से बहुत दूर से ज़ायरीन आते हैं। हज़रत मंठार फ़कीर साईं अलैहि रहमत ने 3 ज़बानों में शायरी की है, सिंधी, उर्दू और सराइकी। तो बहुत जो दूर दूर से ज़ायरीन आते हैं। आपके जो अशार हैं उनमें जो मोहब्बत का खुलूस का जो दर्स है वो जो दूर दूर से ज़ायरीन आते हैं एक दिली सुकून हासिल करने के लिए जो वो आते हैं और मोहब्बत पाते हैं। जो इधर से मोहब्बत लेके जाते हैं वापस जाके मोहब्बत बांटते हैं। मेरी शायरी जो मैंने भी 3 ज़बानों में की है, सिंधी, उर्दू और सराइकी, 3 ज़बानों में। मेरे जो सिंधी शायरी है उसका किताब अब शाया हुआ है सिंधी अदबी बोर्ड के तरफ से, कलाम ज़ामिन के नाम से। उसमें जो मेरी जो काफ़ियाँ हैं वो है काफ़ी पे मुश्तमिल। मैंने मुख्तलिफ जो शायरी में सनफ़ इस्तेमाल की हैं, लेकिन ये काफ़ियों पे मुश्तमिल मजमुआ मेरा शाया हुआ है सिंधी अदबी बोर्ड की तरफ से। उसका जो आज मुहूर्त होनी थी, क़िबला मखदूम जमीलुज़्ज़मा साईं को आना था, उन्होंने मुहूर्त करना था। उन्होंने मुहूर्त रोक लिए कि 8-10 दिन बाद वो इंशाअल्लाह प्रोग्राम बनाएंगे, फिर आएंगे। तो फिर ये तकरीब मुनक़द होगी और फिर मुहूर्त होगी। आज उस लिए मुहूर्त रोक दिया है कि साईं आके मुहूर्त करेंगे। उस मेरे किताब के साथ हज़रत फ़कीर वली बख्श साईं रहमतुल्लाह अलैह जो बड़े फ़कीर साईं के पोते थे और हमारे दादा थे, उनकी बहुत बड़ी शख्सियत थी।
तो उनके शेरों का मजमुआ परी तुझी प्यास में वो भी शाया हुआ है। दोनों किताबों की मुहूर्त होनी थी, लेकिन वो इस वजह से रोक दी गई है कि वो क़िबला जमीलुज़्ज़मा साईं आके करेंगे इंशाल्लाह। सूफ़ी लाकूफ़ी हूंदा आहिनि ऐं उहे हमेशह जेको उन्हनि जो कंहिं बि मसलक या दीन ऐं धर्म सां तालुक़ु कोन हूंदो, हुन जो तालुक़ु इंसान ज़ात सां महबत करणु हूंदी आहे ऐं हुननि हमेशह जेको महबत जो पैगाम ॾिनो आहे। तव्हां ॾिसो हिन मेले मंझि केतिरनि ई मसलकनि जा माण्हू बि शरीक आहिनि, त उन सां गॾु मुस्लिम ऐं ग़ैर मुस्लिम बि शरीक आहिनि जेके फ़क़ीर साईं जो पैगाम हिते ॿुधणु आया आहिनि। त सूफ़ियुनि हमेशह जेके महबतूं विरिहायूं आहिनि ऐं उन्हनि हमेशह जेको आहे इंसान खे इंसानियत जो दर्स ॾिनो आहे त पाण मंझि सभु आदम जो औलाद आहियो ऐं हिकु थी रहो। ये कोई 50 साल से तो मैं देख रहा हूँ इस मेले में, मुसलसल में आ रहा हूँ, फ़कीर वली बख्श साईं से लेके जामन साईं तक। तो ये एक सूफियाना निज सूफियाना ये प्रोग्राम है और इसे आप प्यार और मोहब्बत का मेला कह सकते हैं। ये तमाशबीनी का मेला नहीं है। यहाँ सिर्फ़ और सिर्फ प्यार और मोहब्बत की प्रचार है, इश्क और मोहब्बत की दावत है और यहाँ प्यार वाले लोग इकट्ठे होते हैं और सारा साल इंतज़ार करते हैं कि कब साईं मुंठार फ़कीर का मेला होगा। तो यहाँ जितने भी आर्टिस्ट है, फ़नकार है, वैरागी है, वो अकीदत से आते हैं। यहाँ कोई फ़नकार बन के नहीं आता है। क़िबला मुर्शिद मंठार फ़कीर रहमतुल्लाह अलैह जिनका ये जो सालियाना उर्स मुबारक है, ये एक बड़ा पुराना कदीमी मेला है और यहाँ पूरी सिंध भर से, पाकिस्तान से लोग आते हैं और ये मेला बड़ा अकीदत और एहतराम से मनाया जाता है। और इसमें हज़रत मंठार फ़कीर राजड़ की जो शायरी है उसमें प्यार, मोहब्बत, अमन और भाईचारे का पैगाम मिलता है। इस नफ्सा नफ्सी के दौर में ये एक बड़ा, यहाँ से जो नई नस्ल आ रही है उनको बहुत अच्छा पैगाम मिलता है। सरकार असांजो नंढिला खां वठी जेको सूफ़ियुनि सां राब्तो वास्तो या मोहब्बत सोबत रही है। जीअं असां अख खोली या इन सिस्टम में आयासीं, असां मंठार फ़कीर जे हिन डिस्ट्रिक्ट सांगड़ में सिर्फ़ु 2 या 3 दरगाहूं हिकिड़ियूं हुयूं जेके अञा बि आहिनि, जेके उन्हनि जो वॾा ॾियारा थींदा हुआ ऐं अॼु ॾींहं ताईं बि मंठार फ़कीर ते सिंध जो अहिड़ो को बि रागी कोन्हे जेको हिते ड्यूटी न करे वियो आहे। सभिनी हिते ड्यूटी ॾिनी आहे ऐं सूफ़ियुनि दरवेशनि अमुन, भाईचारी, मोहब्बत ऐं प्यार प्रेम ऐं हिकिड़ाई जो पैगाम ॾिनो आहे। उन्हनि नसर जी सूरत में, नज़म जी सूरत में बि ॾिनो आहे, पर वरी उन्हनि जो ॿियो फ़नकारनि फ़क़ीरनि जो कमु आहे त उन्हनि पैगाम खे अॻिते, सूफ़ियुनि जे पैगाम खे अॻिते अवाम नास ते पहुचाइनि पिया तमामु बहितरीनु तरीक़े सां। ऐं असां हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में तव्हांजे प्लेटफॉर्म थ्रू सभिनी सिंध वासियुनि जा जेके हिते हिन खिपरो जे पसगिरदाई दरगाह सां वाॻियल या हिते जे पसगिरदाई जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे इल्तिजा कंदासूं त सूफ़ियुनि जे मोहब्बत सोबत में अचो, नफ़्सा नफ़्स जे दौर खां निकिरो, इन मुलायत जे दौर खां निकिरो ऐं मोहब्बत जो पैगाम फ़क़ीरनि जो ॿुधो ऐं पाण में प्यार, मोहब्बत, हिकिड़ाई ऐं ॿधी कयो। जी हाँ, पहिरियों त मां हज़रत आहे मुराद साईं जो बैत आहे जे सूफ़ियुनि साफ़ कयो धोई वर्क वजूद जो तां पोइ थियो जीरे पसण पिरीअ सां। असांजो ही सूफ़ी हज़रत मंठार फ़कीर हर साल मेले ते ड्यूटी ॾींदा आहियूं ऐं इन वारे बि ड्यूटी ॾियण आया आहियूं ऐं ॾाढो असांखे प्यार प्रेम मोहब्बत मिलंदी आहे दरगाह शरीफ़ ते ऐं हर साल असां ड्यूटी बिल्कुलु दिलि ऐं जान सां ड्यूटी ॾींदा आहियूं। फ़कीर बाबा साईं जो बैत आहे त मोहब्बती मेड़े के मेला मचायूं, आबाद कयूं इश्क सां ही जमाल फ़कीर जायूं, जामो पाए जानते थी नाचूं नचायूं, गायो पिया ॻायूं सुखन सोने यार जा। फ़कीर बाबा साईं 1990 धारे मंठार साईं जा तालिब थिया ऐं फ़कीर साईं जेका मंठार साईं जी जेका ॿोली आहे सो सिंध तोड़े पाकिस्तान तोड़े पूरी दुनिया में ॻाई। लंडन, जर्मन, हाईलैंड, फ्रांस, उनमें फ़कीर साईं जा मशहूरु कलाम आहिनि हक़ अला चो अलाह दर में, ख़ुदा गोल पंहिंजे कोल अथई घोट घर में, ऐं ॿियो ऐं नचण वारी तुंहिंजी भोलड़ी जीअं नचाईंदे थी नचंदी वे। फ़कीर साईं शाइरी बाबा तमामु जाम ॻाई ऐं फ़कीर साईं तारीफ़ थियण खां पोइ ईअं निभायो जीअं निभाइण जो हक़ आहे। ऐं हिकिड़ो फ़कीर साईं जो कलाम इहो मशहूरु रहियो बाबा साईं जो, हम सनम के दस्त से शराब पिया आहे, इहो कलाम वाहिद साईं रखियलु छा बादशाह जो, पर पूरी दुनिया में फ़कीर साईं जो इहो मशहूरु रहियो। ऐं फ़कीर साईं जेको नातो मंठार फ़कीर साईं निभायो उनजो मिसाल मिलणु मुश्किल आहे।
कहिड़ो प्रोग्राम हुजे छा बि हुजे फ़क़ीर साईं जो ॾियारो थींदो मंठा साईं जो या वलेबच फ़क़ीर जो या वलीमा साईं जा ॾियारा थींदा त फ़क़ीर बाबा हर प्रोग्राम छॾे हिते ईंदा बाक़ाइदे निभाइण जो हक़ आहे निभाई तमामु वधीक ॿुधो इन करे ॿुधो पियो वञे थी जेको फ़सादी टाइम जो अची वियो माण्हुनि में अफ़रा तफ़री ऐं तसवुफ़ जो जेको प्रचार आहे सा इंसान जो दर्स आहे इन में मोहबत आहे प्यार आहे को झोड़ो कोन्हे इन करे माण्हू वधीक ॿुधनि था ऐं वॾो फ़र्क़ु आयो आहे तक़रीबन हर जॻह ते या सूफ़ियान खे माण्हू ॿुधनि था अच्छा वारे गोल वजूद में फ़क़ीर साईं बैठा मंठा साईं जो वारे गोल वजूद में त तो में बोले केर मझी तीर्थ तकियो तो परे पाव मां पेर मता मुझी मंठार तूं छड़ बोली असंदो भेर अल इंसान सिरी वना सिर हो जंहिंमें पंध न पेर समझी लज सवेर त अलॻि तो ई कोरड़ो असल में सूफ़ियुनि जो जेको मैसेज आहे इहो आहे त मन अर्फ़ नफ़्स हू फ़क़्ति अर्फ़ रब हू जंहिं पंहिंजे पाण खे सुञातो उन मूं अलाह खे सुञातो इन करे सूफ़ियुनि जो मिसाल इहो आहे त पंहिंजो पाण खे वणणो आहे पंहिंजो पाण खे ॻोल्हणो आहे ऐं पोइ उन में हक़ीक़त जो दर्स मिली वेंदो जॾहिं त मखदूम हबीबुल्लाह ज़मा ऐं मखदूम अहमदुल ज़मा जे अचण जो ॿुधी वॾे अंग में सरवरी जमात जे अक़ीदतमंदनि दरगाह ते पहुची विया ऐं पंहिंजे मुर्शिदनि जो दीदार करे पंहिंजे अक़ीदे जो इज़हार कयो उर्स मुबारक जे मौक़े ते दरगाह मंठार फ़क़ीर खे ख़ूबसूरत रंग बिरंगी लाइटुनि सां सिंगारियो वियो आहे उर्स जे मौक़े ते ख़रीदारी लाइ मुख़्तलिफ़ स्टॉल बि लॻाया विया आहिनि जॾहिं त उर्स जूं तक़रीबूं 2 ॾींहंनि ताईं जारी रहंदियूं सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें हैदराबाद कासिमाबाद लतीफाबाद जामशोरो मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516 व्हाट्सएप 0333 370 7886 मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।